वो पिनंदो। असांजो मुल्क गरीब हाल आहे, इमदाद ॾियो असांखे। माण्हू वरी अजीब आहिनि, माण्हू असां था खेलंदा त मुला पिननि था। अड़े कसम ख़ुदा जो हिन मुल्क में सदर वज़ीर आज़म पिनंदा आहिनि। ही मुल्क ई पिनणनि जो आहे, सभु पिननि पिया, रुगो असांजे कावड़ा वेठा आहियो। दरवेश ख़ुदा जा, पुलिस पिनण में पूरी, ऑफिसर पिनण में पूरा, सदर वज़ीर आज़म पिनण में पूरा। पुलिस बीठी आहे रोड ते, लकड़ो अॻियां, साइड कर, कागज खणिया, कागज विसरी गया, इमरजेंसी हुई, डिलीवरी मसलो हो, कागज विसरी गया। ना कानून जी बनकड़ी पाकिस्तान में 75 साल थिया ना, असां कानून खे नहीं कोन ॾिठो। पाकिस्तान जो कानून 1 ॾूॾो 2 5, पाकिस्तान में कानून, पाकिस्तान में कानून है। कमद 300 रुपया मण, देवी जो काठियूं 800 रुपया मण। मात करे बनियन मां कमद कढी देवी पोखियो। ही मुल्क अहिड़ो आहे। हिन मुल्क में कानून बेनज़ीर मरहूम ॾींहं ॾिठे जो इस्लामाबाद में शहीद थी वई। अॼु ॾिठी उनजे कातलनि जी ख़बर कोन पई त कंहिं उनखे मारियो, केस ई कोन हलियो, वो ॿुधी वियो हलियो केस। जंहिं मुल्क में बेनज़ीर जे कातिल नथा पधरा थियनि, उहो केस नथो हले। उन मुल्क में तुंहिंजी यूनिक खटारो मोटरसाइकिल तुआरी रिढ कोन वरंदी कोन, वई हली ख़त्मू ॾेई छॾ। पाकिस्तान जो कानून, यो कानून है, ये मुल्क है। इलेक्शन तव्हांखे न कराइणी हुई त न करायो, कौम खे तंग त न करियो, मस्करी त न करियो। अॻुवाट ठप्पा हणी, बैलेट पेपरनि ते ठप्पा हणी, डब्बा भरे आर ओ ऑफिस में सील करे रखी छॾिया। बाक़ी जेके ठल्ला डब्बा मस्करी वारा हुआ उहे पोलिंग ते खणी आया, उहो हुते जेके भरिया पिया हुआसीं अॻु में भरिया पिया। रुगो कौम त मस्करी, ही मुल्क आहे छा ॾचो आहे? पाकिस्तान जे कानून है, कागज़ खणिया, बन करे कानून जी खबरदार। साईं मूंखे इमरजेंसी आहे, डिलीवरी मसलो, कागज़ मूंखे विसरी आहे, हीअ तव्हांजी चांहि पाणी, मूंखे छॾियो त वञो। पर हले कानून बाल दियो। ये बे पिनन पिया, रोड ते बीठा आहिनि, पर हिननि जे पिनण जो अंदाज और आहे। ऑफिसर करप्शन कंदा, रिश्वत वठंदा, स्कीमनि जा पैसा हड़प कंदा, हराम करे खाईंदा। पुलिस वारा भी हराम करे खाईंदा, पिनन सब था, पर हो हराम करे था खाइन, असी हलाल करे था खाऊं। असी वेठा आहियूं मदरसे में, तेसी चुंग ची रक्षो अची मदरसे में बीठो ठाए किदी वो वडेरो चिबड़ मरी वियो, उनजो ख़त्म होए। 2 देगियूं बिरयानी जो वठो, छोकरनि खे खाराए, दुआ घुरी छॾा। अल्हम्दुलिल्लाह मां लायो छड़ा देगियूं ऐं छुटायो भत ॾे छोरनि खे। सांझी वडेरे चिबड़ खे असीं कुल्हे ते खणे था के जन्नत जो गेट टपायूं ऐं खुट को टके जो टक। हू हराम करे खाईंदा, असांखे इज़त सां ॾेई वरी दुआ जी अपील करे वेंदा। बादशाह जॾहिं ॿाहिरिनि मुल्कनि वेंदो आहे दौरे ते त पिनंदो आहे, मुल्क लाइ इमदाद खपे। मोहम्मद पाक जॾहिं दौरे ते वञे रब सां मिले त हिन ग़रीब उम्मत लाइ जन्नत पिनी अचे। हू इमदाद पिनी ईंदो आहे, ही जन्नत पिनी ईंदो आहे। बादशाह के व्हाइट हाउस घुमाईंदा, मोहम्मद मुस्तफ़ा के जन्नत घुमाईंदा। बादशाह मुल्क जे लाइ गिफ्टूं ऐं तोहफ़ा खणी ईंदो, मोहम्मद मुस्तफ़ा उम्मत लाइ गिफ्ट ऐं तोहफ़ो खणी आयो 5 वक़्त नमाज़। या महराज वारी रात असांखे मिली। माण्हू सुठो आहे पर नमाज़ कोन थो पढ़े। माण्हू भलो आहे, ईमानदारी, नमाज़ नथो पढ़े उहा अलॻि ॻाल्हि आहे, माण्हू भलो आहे।
नमाज कोन तो पढ़े मानू भलो असा गड़ा वरतो आए गड़ा पर लिड भली तो लाए लिड है भली फिर ये गाला खोरी खबरदार मुझे गर्मी थी या बास्कोटी लाया तो लाए छड़ कमीज भी लाया तो लाए छड़ ओ हेठा गंजी पई बुनियान यो भी लाया तो लाए छड़ पुठा गाड़ा तो करे हाँ भले कर सलवार तो लाया गर्मी थी या सलवार मता लाई सलवार लाइंदे उघाड़ो थी पुने सलवार लिबास में फर्ज आ सलवार जरूरी आ सलवार न होंदी उघाड़ो होंदे अब भत रजो सब मसालो आए पर चांवर कोने अब मानी पचायो बियो सब कुछ आए पर अटो कोने अब चाय काढ़ो खंड पत्ती खीर आए पर पत्ती कोने सलवार का सवाए मुर्स उगाड़वा लिबास में सलवार जरूरी है चाय में पत्ती जरूरी है पत्ती न होती चाय को न कड़ंदी भत्त में चावर जरूरी है चावर न होता भत्त को न रदबो मुसलमानी में नमाज जरूरी है नमाज न होती मुसलमानी कान ठंदी मन तरक सलात मुताम्मिदन फकत कफर पंज वक्त नमाज अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन महराज वारी रात उम्मत लाए तोहफो खणी आया उन जो हशर जो असां कयो आ तो तव्हां सभिनि खे ख़बर आ शुक्र करियो 50 हुयूं हज़रत मूसा अलैहि सलाम महिरबानी कई जो घटिजी वञी 5 थी जो ओरिजिनल 50 हुजनि हा त चङा भला बि कोन पढ़ंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महराज वारी रात विया अल्लाह तबारक व तआला खां 5 नमाजूं तोहफे में वठी आया हिन उम्मत लाइ अचे बि मथां रमज़ान केॾां था वञो मेड़े ते पिया वञो हले थो तूं हले थो यार 5 मिंट बियो ऐं रुगो कपिड़ा मटाए अचां ऐं पिया हलां थो सॼी संगत खे बीहारे छॾई त 5 मिंट बियो मेड़ो पंहिंजा पाड़े जो आहे साईं कावड़ जो पवंदो ऐं बि हलां थो रुगो बियो ऐं कपिड़ा मटाए अचां संगत खे बीहारे कपिड़ा मटाए आयो गंदी कुल्हे ते वञे पियो मेड़े ते जेको मेड़े जे लाइ 5 मिंटनि में तैयार थी वियो उन पंहिंजी ज़िंदगी में हज़ारे बांगू ॿुधियूं आहिनि अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं हुनखे चइजे थो हल मस्जिद में नमाज़ पढ़ूं त उज़ुर थो ॾे त मुंहिंजी कांच पली था मेड़े जे लाइ यकदम तैयार थी वे अल्लाह जे हाज़िरी भरण लाइ तैयार कोन थो थी